हिते मां सभी अहम ख़बर शेयर करे रहिया आहियूं। होर जमात जे रूहानी पेशवा सत पीर पगारे सैयद शाह मर्दान जे विछोड़े खे 12 वरिया विहामी विया। अहम ख़बर है आवाज़ शेयर कंदासीं। सते पीर पागारे सैयद शाह मर्दान जी 12वीं वरसी के सिलसिले में मुख़्तलिफ़ शहरन में तकरीबूं थियूं, भेटा पेश कई वई। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। सतो पीर पागारो 22 नवंबर 1928 ते जन्म वरितो ऐं 10 जनवरी 2012 ते विछड़ी वियो। आवाज़ ख़बर शेयर कंदासीं। ब्रेकिंग न्यूज़ है। हुर जमात जे रूहानी पेशवा सते पीर पागारे सैयद शाह मर्दान जे विछोड़े के 12 वरिया विहामी विया। हुर जमात जे रूहानी पेशवा सते पीर पगारे सैयद शाह मर्दान जे विछोड़े के 12 वरिया विहामी विया। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद है पीर जो ॻोठ मां आवाज़ न्यूज़ रिपोर्टर अब्दुल रज़ाक कलहोड़ो। जी अब्दुल रज़ाक, छा तफ़सील आहिनि, आगाह कजो। जी बिल्कुल, हुरन जे रूहानी पेशवा अज़ीम रहबर सियासी लीडर सते पीर पगारे सैयद शाह मर्दान शाह जे विछोड़े के 12 साल गुज़री विया आहिनि। आज संदसि 12वीं वरसी मल्हाई पई वञे। मुख़्तलिफ़ शहरनि में तक़रीब कोठाए भेटा पेश कई पई वञे। और जमात रूहानी पेशवा सतो पीर पगारो 22 नवंबर 1928 ते जन्म वरितो ऐं 10 जनवरी 2012 ते विछड़ी वियो आहे। जी ठीक है, अवां जी वॾी महिरबानी।